सूबेदार साहब, मूंखे पूरी पक आहे त तव्हां मुंहिंजी सोट खे आज़ादु कराइण में कामयाबु थींदव। बेफ़िक्र रहो दरिया खान, मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिश कंदुसि। बहावल छोकिरी अगवा कई आहे न, त उनजे खिलाफ़ सख़्त कदम खणंदुसि। सोलो कम त हर कोई कंदो आहे, मज़ो तॾहिं जॾहिं ख़तरनाक कम में माण्हू हथ विझे ऐं उन ख़तरनाक कम खे पूरो करे। मां बहाल वटि हली वेंदुसि ऐं उनजे मथां ज़ोरबार बि भरींदुसि, पर तोखे मूंसां हिकु वाइदो करणो पवंदो। वाइदो? कहिड़ो वाइदो? जेकॾहिं बहावल मुंहिंजी ॻाल्हियुनि में नथो अचे त पोइ तोखे मूंसां गॾु बीहणो पवंदो ऐं असां पूरी ताक़त गॾु करे हिन बहावल खे झुकाईंदासीं। अकबर चयमि न त हू हींअर मुंहिंजे मारण जी साज़िश, पर मारण मूंखे अहिड़ी तरह सां था चाहिनि जीअं खून बि लुड़ी वञे ऐं हुननि जे मथां को केस बि न ठहे। पर नवाब खान ऐं शेर अली जी इहा चाह मां उन्हनि जी ॻिचीअ में विझण थो चाहियां। मां चाहियां थो त नवाब खान ऐं शेर अली जेका मिली करे मुंहिंजे लाइ खॾ खोटनि था, उन्ही खॾ में उन्हनि खे ॻोल्हियां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।